जय श्री कृष्ण। अचो त अॼु सभु गॾिजी करे आमला ग्यारस जी कथा था ॿुधूं। आमला ग्यारस सभिनी पापनि खे नास करण वारी आहे। धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष चारई पदार्थ ॾियण वारी आहे। हिन ग्यारस जे विर्त रखण वारे खे 1000 गऊ दान जे पुण्य करण जेतिरो फल मिले थो, जंहिंजी कथा हिन तरह आहे। हिकु वैदेश नाले शहर में सभई धर्मात्मा ऐं वेद पढ़ियल माण्हू रहंदा हुआ। हुन नगर में कोई बि नास्तिक कोन हो। सभई माण्हू ग्यारस जो विर्त रखंदा हुआ। राजा जयद्रथ भी ॾाढो सत्यवादी ऐं धर्मी हो। हिकु दफ़े सॼे शहर में माण्हुनि राजा सां गॾिजी आमला नाले ग्यारस जो विर्त रखियो। सॼो ॾींहुं ईश्वर जो भॼन ऐं कथा कीर्तन कयो। हिकिड़े शिकारी पखियुनि खे मारींदो उते अची निकितो। चौधारी रोशनाई ॾिसी ऐं भॼन भाव जो मधुर आवाज़ु ॿुधी सॼो ॾींहुं उते ई वेही रहियो। सॼी राति जागृतो कयईं ऐं 12 ॾींहुं सुबुह जो घर वञी रोटी खाधईं। आमला ग्यारस जो विर्त रखण करे, सॼो ॾींहुं भोजन न खाइण करे ऐं सॼी राति उजागे करे भॼन भाव ॿुधण करे उहो शिकारी मरण खां पोइ ॿिए जनम में हिकिड़े चक्रवर्ती राजा जो वञी पुटु थियो। उन्ही राजा जो नालो विदुरथ हो ऐं हुन शिकारीअ जो नालो वसुरथ रखियईं। वॾे हूंदे उहो हिन ग्यारस जे पुण्य जे प्रताप करे वॾो राजा थियो। श्लोक। दिलि त दुनियादार जी आहे पत्थर खां बि परे, माया मिड़ई वास्ते थो केई पाप करे। जीअं रड़ो रज कीन की गरियूं कीन गरे, हेमा मूर्ख थो न मरे करे कमाई कूड़ जी। जय श्री कृष्ण।